अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ुशि हूंदो। अॼु असां रियाज़ी जो हिकिड़ो अहम टॉपिक पढ़ण वारा आहियूं, जेको टॉपिक क्लास चौथे में बि आहे, क्लास 5 में बि आहे, 6 में बि आहे, थी सघे थो 7 में बि हुजे। बहरहाल टिनि चइनि क्लासुनि में इहो टॉपिक लगातार पढ़ायो वेंदो आहे, जंहिंजो नालो आहे फ्रैक्शन। फ्रैक्शन यकीनन तव्हां हिन सां वाक़िफ़ियत रखंदा हूंदो। त फ्रैक्शन आहे छा, मां तव्हांखे ॿुधायां त फ्रैक्शन यानी हिसो, कंहिं बि सॼी शइ जो हिसो। कीअं, मां तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियां हिकु पिज़्ज़ा जो। लेट सपोज़ हिकिड़ो पिज़्ज़ा पाण हिते वरितो आहे, जंहिंजा 4 इक्वल हिसा मां कया आहिनि। ठीकु आहे, 1 2 3 4 टुकर मां हुन जा कया आहिनि। हाणे जेकॾहिं मां चवां थो मां अली खे इन पिज़्ज़ा जे 4 टुकरनि मां हिकु टुकड़ो ॾियां, लेट सपोज़ हिकिड़ो टुकड़ो मां ॾियां, त पोइ मूंखे फ्रैक्शन में ॿुधायो त उन खे केतिरा हिसा मां ॾिना ऐं उहा फ्रैक्शन में कीअं डिनोट कंदुमि, मां कीअं ज़ाहिर कंदुमि। त मां चवंदुमि 1/4 हिसा मां अली खे ॾिनमि। ठीकु आहे, त फ्रैक्शन जे हिन सिचुएशन जे नंबर खे चइबो आहे फ्रैक्शन। ठीकु आहे, हाणे फ्रैक्शन आहे छा, उन जी डेफिनेशन छा आहे, उहा था पढ़ूं। फ्रैक्शन जी डेफिनेशन आहे अ पार्ट ऑफ अ होल। होल माना कुल ऐं पार्ट माना हिसो, यानी कंहिं बि कुल जो को बि हिसो फ्रैक्शन कोठाईंदो आहे। हिन जो इन डेफिनेशन मां हिन जो फार्मूलो छा थियो, हिन जो फार्मूलो थियो यानी फ्रैक्शन इज इक्वल टू पार्ट अपॉन होल। ठीकु आहे, त पोइ एग्ज़ाम्पल में असां छा कयोसीं, हिकिड़ो पिज़्ज़ा कयोसीं जंहिंजा टोटल 4 कुल 4 उन जा हिसा हुया ऐं हिकिड़ो उन जो पार्ट मां अली खे ॾिनो। तॾहिं मां लिखियो हुयो उन जो आंसर 1/4, 1/4। हिकु छो त पार्ट हुयो ऐं 4 उन जो कुल हुयो, इन जे करे मां हिन फॉर्म में उन जो जवाबु लिखियो। ठीकु आहे, उमेद त तव्हांखे फ्रैक्शन सां थोरी आशनाई थी हूंदी। हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो त जेकॾहिं 1/4 हिकु फ्रैक्शन आहे, त अकॉर्डिंग टू मैथ्स रियाज़ी में इन 1 ऐं 4 खे चवंदा छा आहियूं। 1 खे असां कोठींदा आहियूं न्यूमरेटर ऐं 4 खे असां चवंदासीं डिनोमिनेटर। ठीकु आहे, कंहिं बि फ्रैक्शन जे मथे हिसे खे जेको पार्ट आहे उन जो नालो न्यूमरेटर आहे, असां सॾींदा आहियूं उनखे न्यूमरेटर, ऐं हेठिएं हिसे खे असां सॾींदा आहियूं डिनोमिनेटर। ठीकु आहे, हाणे साॻियो ई असां माना हिन वीडियो में मां सिर्फ़ु तव्हांखे फ्रैक्शन जी नॉलेज ॾींदुमि त फ्रैक्शन आहे छा। ठीकु आहे न। हाणे जेकॾहिं उन ई साॻे पिज़्ज़ा जा मां 4 ई हिसा अली खे ॾिना, त फ्रैक्शन छा थींदी, पार्ट यानी मां 4 हिसा, पार्ट यानी हिसा घणा ॾिनमि 4 अपॉन कुल घणो आहे, उहो बि 4। हाणे तव्हांखे ख़बर आहे वंडिजी सघिजे थी फ्रैक्शन, 1/4 1/4 1/1 ऐं अपॉन में जेको 1 हूंदो आहे उहो अंडरस्टूड हूंदो आहे, उहो असां हे वारो 1 नल कंदा आहियूं, इन खे इग्नोर कंदा आहियूं, यानी जवाबु छा आयो 1। 1 जो मतिलबु आहे पूरो पिज़्ज़ा। ऐं ॿियनि लफ़्ज़नि में तव्हां ॿुधायो त जेकॾहिं मां 4 ई हिसा अली खे ॾिना, त इन जो मतिलबु आहे मां सॼो जो सॼो पिज़्ज़ा ॾिनो, पूरो 1 पिज़्ज़ा ॾिनो, इन जे करे आंसर बि हिन जो जेको जवाबु बि आयो आहे उहो 1 आहे। ठीकु आहे, मां पूरो जो पूरो पिज़्ज़ा हुनखे ॾिनो। हाणे इन में हुन जा केतिरा बि हिसा कया, हाणे हे 4 हिसनि ते मुश्तमिल हुयो। जेकॾहिं तव्हां इन ई पिज़्ज़ा खे 8 हिसनि ते या 6 हिसनि ते मुश्तमिल कयो, पर हिकु जेतिरनि हिसनि ते मुश्तमिल कयो, हिन में घणा हिसा थिया, हिन जा आहिनि 8 हिसा टोटल, 1 2 3 4 5 6 7 8।
ठीकु आहे, हिन जा आहिनि 8। हिन मां अगरि 3 हिसा ॾिना अली खे त मुंहिंजी फ्रैक्शन में ठहंदी 3/8। जेकॾहिं मां हिननि खे 5 हिसा ॾिना त थींदी 5/8। जेकॾहिं 7 हिसा ॾिनमि अली खे त 7/8। ठीकु आहे, त हीअ सभु जेके बि ठहंदियूं इहे सभु जो सभु फ्रैक्शन आहिनि। पर जेकॾहिं मां इन ई 8 हिसनि वारे पिज़्ज़ा मां हुनखे 4 हिसा ॾिना त 4/8 थींदो। ठीकु आहे, हिते हिकिड़ो नओं टॉपिक फ्रैक्शन जो सब टॉपिक ईंदो जंहिंखे चवंदा आहियूं सिंप्लीफाई फ्रैक्शन, यानी सिंप्लीफाई कयो, सादी सूरत में फ्रैक्शन खे आणियो। त हाणे छा थींदो, सादी सूरत कीअं, सादी सूरत यानी टेबल हणो, वंड कयो, मल्टीप्लाई मतिलबु वंडियो, जेके बि न्यूमरेटर ऐं डिनोमिनेटर मिलियो उन्हनि खे वंडियो। पर इन जो मतिलबु इहो न आहे त 8 ते मां 8 जो टेबल हणां ऐं 4 ते 4 जो टेबल हणां, न, हिकिड़ो टेबल हणो जेको ॿिन्ही ते लॻे। लेट सपोज तव्हां चओ था त इहो 4 ऐं 8 2 जी टेबल में बचंदा, 4 जी टेबल में बचंदा, त पोइ असां छा कंदासीं, 2 जी टेबल में बचंदा, 4 जी टेबल में बचंदा, त असां 4 खे हणंदासीं, छो त टेबल जेकॾहिं 2 जी हणंदासीं त हिकिड़ो स्टेप अञा वधंदो। इन करे स्टेप घटाइण लाइ, जल्दी जवाब ते पहुचण लाइ असां हुनखे 4 जी हणंदासीं। पर पहिरियों मां तव्हांखे 2 जी हणी ॾेखारियां, ॾिसो हुन में 2 स्टेप थींदा, 2 4 ऐं 4 8, विचों 8 सॉरी। त हाणे जवाबु अची वियो 2/4, वरी 1 2 2 4, जवाबु अची वियो 1/2। हिन जो जवाबु यादि कयो। ठीकु आहे, हाणे हिन साॻे खे मां 4 जो टेबल हणी तव्हांखे ॾेखारियां त जेको मां चवां पियो त स्टेप खुटंदो ऐं जवाबु साॻियो ईंदो, 1 4 4, विचों 8, 1/2। हाणे हिन जो हिकिड़े स्टेप में जवाबु अची वियो। इन करे टेबल जेतिरी वॾी हणंदव जवाबु तव्हांजो ओतिरो जल्दी तव्हांखे मिली वेंदो। हाणे इहो हुयो सिंप्लीफाइंग फ्रैक्शन, यानी टेबल हणणु। हिकिड़ो ॿियो सिंप्लीफाइंग फ्रैक्शन जो असां एग्ज़ाम्पल ॾिसूं त जेकॾहिं हिते आहे 27 ऐं हिते आहे 27 ऐं हिते आहे 36। हाणे मां टेबल हणां जेकॾहिं 2 जो, त 2 जो हिन ते लॻे थो डिनोमिनेटर ते, पर हिन ते नथो लॻे। 3 जो जेकॾहिं टेबल ॾिसां त 3 जो 3 जो ॿिन्ही ते लॻे थो, 3 27 ऐं 3 ॿारो 36। त हाणे जवाबु अची वियो 9/12, 3 ॿारो 36। ठीकु, अञा 3 जो टेबल लॻे थो, 3 3 9, 4 3 12, त हिनखे 3/4। हीउ जेको हाणे जवाबु आयो आहे इहो सिंप्लीफाइड आंसर आहे, सादी सूरत वारो आंसर आहे। सादी सूरत वारो कंहिंजो आहे, 27/36 जो सादो आंसर आहे, सादो जवाबु आहे 3/4। उमेदु आहे तव्हांखे फ्रैक्शन छा आहे इहो बि सम्झ में आयो हूंदो, ऐं सादी सूरत कीअं आणिजे फ्रैक्शन जी उहा बि तव्हांखे सम्झ में आई हूंदी। पर जेकॾहिं ना आयो जेको सम्झ में, प्लीज़ मूंखां कमेंट सेक्शन में पुछिजो, हिन वीडियो जे कमेंट सेक्शन में, त मां उहो तव्हांखे कमेंट सेक्शन में वरी सम्झाए छॾींदुमि या को फ़ोटो मोकिले छॾींदुमि उनजो हल करे उनखे सम्झाए। ठीकु आहे, हाणे पाण फ्रैक्शन जी हिकिड़े ॿिए सब टॉपिक ते था हलूं जंहिंखे असां चवंदा आहियूं इक्विवेलेंट फ्रैक्शन। इक्विवेलेंट फ्रैक्शन, EQUIVALENT, इक्विवेलेंट फ्रैक्शन। ठीकु आहे, इक्विवेलेंट फ्रैक्शन, इक्वल मों ई ख़बर पए थी त इक्विवेलेंट जो मतिलबु इहो हूंदो आहे त हिकु जहिड़ो न हुजे, पर उनखे अगरि सादो कयो वञे त हिकु जहिड़ो थी वञे। पहिरियां हिकु जहिड़ी न हूंदी फ्रैक्शन, पर उनखे अगरि सादो कयां त उहा साॻी फ्रैक्शन जे वञी बराबरि थींदी जेका असांखे अॻु में मिलियल हुई। कीअं, अचो मां तव्हांखे हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾेई सम्झायां। इक्विवेलेंट फ्रैक्शन में 2 फ्रैक्शनूं मिलियल हूंदियूं आहिनि, या हिकु फ्रैक्शन मिलियल हूंदी ऐं उनजी तव्हांखे चयो वेंदो हिनजी इक्विवेलेंट फ्रैक्शन लभो। त इक्विवेलेंट फ्रैक्शन 2 सूरतुनि में लभंदी आहे, हिकिड़ो मल्टीप्लाई करण सां, ॿियो वंड करण सां, यानी हिकिड़ो ज़रब सां मिली सघे थी इक्विवेलेंट, ॿी डिवाइड सां मिली सघे थी। हाणे हे अगरि मां हिते चवां त 1 सां 3 ज़रब कयां त जेको न्यूमरेटर मैथ जो रूल आहे त जेको न्यूमरेटर में अगरि ज़रब कयां, वंड कयो था नंबर, उहो साॻियो ई वरी डिनोमिनेटर में बि करिणो पवंदव, न त तव्हांजो आंसर ई ग़लति आहे। ईअं न त रुॻो 1 सां 3 ज़रब करे 2 खां कया ई न, 2 साॻियो रखां न, इहो ग़लति आहे। हाणे 1 सां बि कयुमि त 2 सां बि। हाणे 3 जे लाइ इहो न सोचियो त 3 हर भरो रखियो आहे या हर भरो रुॻो 3 रखी सघियो, जेको तव्हांजी दिलि चए, 5 रखो 8 रखो, तव्हांजी मर्ज़ी। हाणे 1 ज़रबिया 3, जवाबु आयो 3, ऐं 2 ज़रबिया 3, जवाबु आयो 6। ठीकु आहे, त हाणे हिनखे मां हिननि जा जेके ज़रब वारनि इहे अगरि मिटायां
त ॿियनि सूरतुनि में हिन फ्रैक्शन जी जेका इक्वलेंट फ्रैक्शन आहे उहा आहे हीअ। ठीकु आहे, माना चई सघिजे थो 3/6 इक्वलेंट फ्रैक्शन आहे 1/2 जी, 1/2 जी। ठीकु आहे, हाणे मां तव्हांखे सवेर चयो इक्वलेंट फ्रैक्शन खे जेकॾहिं सादो कजे त उहो बिल्कुलु असुल फ्रैक्शन जे बराबरि थी वेंदी। ॾिसिजो 1/3 2/6 1/2 जवाबु हिन जो अची वियो, ॾिसो साॻी थी वई। ठीकु आहे, त इक्वलेंट फ्रैक्शन यानी उन जहिड़ी फ्रैक्शन मूंखे ॿुधायो त कहिड़ी फ्रैक्शन इन इक्वलेंट फ्रैक्शन थींदी मिलियल फ्रैक्शन जी। उन जे लाइ तव्हां सिंपली कोई बि नंबर मल्टीप्लाई करे छॾियो। कोई बि नंबर जी सूरत तेसि ताईं हूंदी जेसि ताईं तव्हांखे सिर्फ़ु इहो चयो वञे त हिन जी इक्वलेंट फ्रैक्शन लिखो। पर जेकॾहिं इक्वलेंट फ्रैक्शन पाण ॾिए थो, लेट सपोज़ 4/5 ऐं अपॉन ही टच कम घटि थी करे 2 मिनट, ऐं हिते अगरि मां 10 लिखां त हाणे हिन जो मां जेको बॉक्स ठाहियो आहे इन जो मतिलबु इहो आहे त हिकिड़ी इक्वलेंट फ्रैक्शन आहे जेका 4/5 जी इक्वलेंट फ्रैक्शन आहे, उहा आहे न्यूमरेटर जंहिंजो अलाए छा आहे पर डिनोमिनेटर 10 अथसि। ठीकु आहे, हाणे असांखे हिन बॉक्स में छा ईंदो इहो ई ॻोल्हणो आहे। त तव्हांखे साॻियो मां ॿुधायो त इक्वलेंट फ्रैक्शन में अगरि काई मिसिंग न्यूमरेटर या डिनोमिनेटर मिसिंग आहे त उहो तव्हां मल्टीप्लाई या डिवाइड जी सूरत में लभी सघो था। त तव्हां ॾिसो तव्हांखे न्यूमरेटर घुर्बल आहे या डिनोमिनेटर, तव्हां चवंदव न्यूमरेटर घुर्बल आहे त तव्हांखे डिनोमिनेटर ॿिन्ही जा मिलियल आहिनि। हा, हिन जो मिलियल आहे, हिन जो मिलियल आहे, हिकिड़े जो 5 ॿिए जो 10 आहे। त ॾिसो ही 5 मां कन्वर्ट थियो आहे, मटियो आहे 10 में, त ज़रूरु हिन 5 सां 2 ज़रब कयो वियो हूंदो, तॾहिं 5 × 10 थियो हूंदो। मां तव्हांखे चयो ज़रब सां मिली सघे थी। तव्हां ॾिसंदव 5 मां 10, हाणे वधे थो त ज़रूरु ज़रब थियो हूंदो, जे घटे आहे त चऊं हा वंड थियो आहे। सही आहे, हाणे वधियो आहे 5 मां 10 त ज़रूरु ज़रब थी हूंदी। ज़रब थी आहे त कहिड़ो डिजिट ज़रब थियो हूंदो, नंबर 2 ज़रब थियो आहे 5 सां, तॾहिं थियो आहे 10। मां तव्हांखे सवेर ॿुधायो आहियां त जेकॾहिं हिन में डिनोमिनेटर में कुझु बि मल्टीप्लाई कयो था त साॻियो नंबर वरी न्यूमरेटर में बि करिणो पवंदव। त हाणे हे मथे छा थींदो, 4 × 8, ऐं इहो ई हिन जो जवाबु आहे। ठीकु आहे, कोई बि तव्हांखे मिसिंग मिली वञे तव्हां हुनखे ईअं मालूम करे सघो था। हाणे हिकिड़ो ॿियो था खणूं एग्ज़ाम्पल सां, मिसाल तौरु असां हिकिड़ो एग्ज़ाम्पल था खणूं 16/24 हाणे जेकॾहिं मथियों हमेशह चवंदव न त वरी हर साईं मथियों तो जेको आहे सो बॉक्स खणे। बॉक्स तव्हांजी मर्ज़ी आहे, कोई बि तव्हांखे मिलंदो, मिसिंग कोई बि थी सघे थो, कॾहिं न्यूमरेटर न मिलियल हूंदो, कॾहिं डिनोमिनेटर। ठीकु आहे, ऐं हिते जेकॾहिं मां चवां थो 8 आहिनि त पोइ हाणे छा थींदो, हूअं साॼे पासे खां खाॿे पासे हलणो हूंदो आहे पाण खे। ठीकु आहे, त हाणे 16 मां हाणे जेके तव्हांखे 2 मिलियल हुजनि न शयूं उन्हनि खे ॾिसो, डिनोमिनेटर तव्हांखे हिकिड़ो मिसिंग आहे, न्यूमरेटर 2 आहिनि। 16 मां 8 थियो आहे, ज़रूरु मल्टीप्लाई त कोन्ह थियो हूंदो, ज़रब त कोन्ह थियो हूंदो, छो त 16 ज़रबिया 1 पे 16 ई थींदो। 8 ते वियो आहे, घटियो आहे त वंड ई थी हूंदी, पर 16 सां छा वंडियो हूंदो जो 8 जवाबु आयो हूंदो, त 16 सां ज़रूरु बि 2 वंडियो हूंदो, तॾहिं त जवाबु 8 ईंदो। ईअं त यानी हिते कमु थो हले वंडिया 2 जो, त 16 सां बि वंडिया 2 थियो आहे त जवाबु आयो 8, त ज़रूरु बि ज़रूरु 24 सां बि 2 वंड कयो कंदव तॾहिं तव्हांखे जवाबु मिलंदो। हाणे 24 खे जॾहिं 2 सां वंड कंदव त छा जवाबु ईंदो, हाणे वंड तव्हांखे ज़रूरु ईंदी हूंदी, 2 ॿारो 24, जवाबु छा आयो 12, त सिंपली जेको जवाबु आयो उहो हिन जो जवाबु आहे। ठीकु आहे, इहो हिन जो जवाबु आहे। हाणे तव्हांखे ॿिन्ही सूरतुनि में ज़रब वारी में बि मां सम्झायमि, वंड वारी में बि मां सम्झायमि। जेकॾहिं पोइ बि तव्हांखे काई मतिलबु डिफ़िकल्टी हुजे त पोइ तव्हां मूंखे ॿुधाए सघो था कमेंट सेक्शन में त असांखे साईं हीअ शइ सम्झ में न आई। ठीकु आहे, त हाणे अॼोके हिन लेक्चर में मुंहिंजे ख़्याल सां एतिरो काफ़ी आहे, न त वीडियो वॾो थी वेंदो। त असां छा छा पढ़ियोसीं, असां पढ़ियोसीं फ्रैक्शन आहे छा। ठीकु आहे,
ऐं उन जी असां इक्विवेलेंट फ्रैक्शन बि पढ़ियोसीं ऐं सिंप्लीफाइंग सादी सूरत में आणणु यानी सादी सूरत बि असां पढ़ीसीं ऐं हिन जी एप्लीकेशन बि पढ़ीसीं। हिकिड़ो पिज़्ज़ा खणी असां हुनजी एप्लीकेशन बि पढ़ीसीं। त हाणे ॾिसो पिज़्ज़ा जे हिसाब सां तव्हां फ्रैक्शन सम्झी वियो त कोई बि तव्हां पुछो त फ्रैक्शन यूज़ किथे थी तव्हां हुनखे खोड़ सारा एग्ज़ाम्पल ॾेई सघो था। मिसाल तौरु हिकिड़ो बैग आहे, आख़िर में हिकिड़ी एप्लीकेशन बि थो ॿुधायांव, उन में 3 बाल आहिनि, ठीकु आहे, उन में 2 ॻाढ़ा आहिनि ऐं हिकिड़ो वाइट आहे या हिकिड़ो ब्लू आहे, 2 ॻाढ़ा हिकिड़ो नीरो। जे हाणे मां चवां त हिन नीरे जी फ्रैक्शन छा आहे त तव्हां चवंदव सर हिकु आहे नीरो ऐं नीरो हिन जो हिसो आहे ऐं कुल आहिनि 3 बाल, त हिननि 3 बालनि मां हिकु बाल नीरो आहे। जे चवां भला ॻाढ़नि जी फ्रैक्शन छा आहे, सर 2/3 थींदी हिन जी, छो त 2 आहिनि ॻाढ़ा ऐं कुल आहिनि 3, छो त ॻाढ़ा हिसो आहे ऐं कुल आहे 3, नीरो बि हिसो आहे, कुल आहे 3। सो फ्रैक्शन जो यूज़ेज, फ्रैक्शन जी मतिलबु यूज़ेज जिथे किथे आहे ऐं मैथ में फ्रैक्शन जी एप्लीकेशन्स इलाही आहिनि, ठीकु आहे। त उमेदु आहे तव्हांखे अॼोको वीडियो सम्झ में आयो हूंदो ऐं अॼोको लेक्चर सम्झ में आयो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे वीडियो वणियो, कुझु ॻाल्हि सम्झ में आई न आई त पुछी सघो था। जेकॾहिं वीडियो वणियो ऐं सम्झ में ॻाल्हि अची वई त तव्हां मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो ऐं हीअ वीडियो दोस्तनि सां वंडियो त जीअं उहे बि हिन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़, जी सिंध।